अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सरवर जबीन, अवांजी होस्ट प्रोग्राम धरतीअ जा सितारा में। ॻाल्हि कजे जॾहिं मलीर जी त ॿ शयूं ज़हन में थियूं अचनि। हिकु त मलीर जी सूंहं, सावक, हरियाली, नेचर, ख़ूबसूरती। सियासत जी जॾहिं ॻाल्हि कजे त नालो अचे थो सीनियर जेको आहे पॉलिटिशियन हकीम बलोच साहब जो। जी हकीम बलोच साहब सां गॾु हींअर अॼु प्रोग्राम में मौजूदु आहियूं। ऐं सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर अवां जो इलाही थैंक यू त तव्हां असांखे टाइम ॾिनो, इलाही मसरूफ़ियात मां कढी तकलीफ़ कई आया। वेलकम। थैंक यू सर। अच्छा सर, तव्हांजो इलाही लंबो सफ़र आहे सियासत में। पाकिस्तान पीपल्स पार्टी, नून लीग, मतिलबु ऑन एंड ऑफ रहिया आहियो ऐं इलाही सीनियर तव्हां पॉलिटिशियन आहियो। सर इहो ॿुधायो तव्हां स्टार्टिंग कीअं कई आहे, मतिलबु ये दौर असांखे थोरो रिमाइंड करायो असांखे। मूं 79 में कई हुई ग्रेजुएशन पंहिंजो दाऊद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग ऐं टेक्नोलॉजी इन ऐं 79 में मुंहिंजे ख़्याल में पहिरियां बलदाती इलेक्शन थिया, जंहिंमें मूं एज़ ए मेंबर ज़िला कौंसिल हिसो वरितो ऐं हुन में बग़ैर मुक़ाबले ऐं मेंबर थियो ज़िला कौंसिल जो। तो मुझे स्टार्ट ये हुई 79 में एज ए मेंबर ज़िला कौंसिल कराची। पोइ उन खां पोइ वरी 84 में आऊं चेयरमैन थियो ज़िला कौंसिल कराची जो 87 ताईं पंहिंजो 83 खां 87 ताईं 4 साल जो टेन्योर हो। पोइ 88 में जेका इलेक्शन थी, इलेक्शन थी, उन में वरी आऊं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे टिकट ते PS उन में 9-8 हुई कराची, उन तां इलेक्शन विढ़ो। ऐं ज़कात चेयरमैन बि रहिया आहियो, इलाही सारा इहे जेके तव्हां ॿुधायो। तव्हांजी इन दौर में ख़ूबसूरत दौर कहिड़ो रहियो आहे जेके तव्हां इलाही इंजॉय कयो हुजे? मुंहिंजे ख़्याल में 2 दौर सुठा हुआ। हिकिड़ो एज़ ए चेयरमैन ज़िला कौंसिल कराची ऐं उन में बि ठीकु ठाक कम थिया। ॿियो 88 खां 87 वारो जेको दौर रहियो आहे बीबी सां गॾु ऐं जेका गवर्नमेंट हुई एज़ ए बीबी प्राइम मिनिस्टर अब्दुल्ला शाह साहब एज़ ए चीफ मिनिस्टर हो, उहो दौर बहरहाल हिकिड़ो सुठो दौर जंहिंमें तमामु घणी डेवलपमेंट थी ऐं माण्हुनि खे नौकरियूं मिलियूं, उन में नौकरियूं जाम हुयूं। जी जी। डेवलपमेंट भी मलीर में, छो त असल मलीर जो क़याम भी अब्दुल्ला साईं बीबी जे हुकुम सां साईं अब्दुल्ला शाह जॾहिं चीफ मिनिस्टर थियो तॾहिं मलीर ज़िलो ठहियो ऐं उन खां पोइ मलीर में ठीकु ठाक डेवलपमेंट थी। छो त मलीर जॾहिं ज़िलो ठहियो त उनखे हिकिड़े ज़िले वारा जेका हक़ मिलिया, डेवलपमेंट जा फंड मिलिया, तो उनमें ठीक ठाक डेवलपमेंट थी। स्कूलन जो हुजे, चाहे कॉलेज हुजे, चाहे पब्लिक हेल्थ सर्विस हुजे, रोडन में, तो वो दौर आऊं सम्झां तो हिकिड़ो शानदार दौर हो। अच्छा सर, अवां हींअर मलीर जी जेके सियासी सूरत हाल आहे कीअं था ॾिसो? मलीर जी सियासी सूरत हाल ये तो ज़ाहिर है पूरे मुल्क में मसला तो आहिनि, महंगाई तो आहे जी, उहा सिर्फ़ु मलीर जो हिकिड़ो मसलो न आहे। बिजली जा मसलो हिकिड़ो तमामु वॾो आहे के इलेक्ट्रिक जा माण्हू ॾाढा सतायल आहिनि, बिल तमामु घणा था अचनि। बिल्कुलु। ऐं हींअर वरी गैस जी बि लोड शेडिंग आहे, गैस बि 2 ॾींहं कोन्हे, त इहे प्रॉब्लम मलीर में ज़ाहिर आहे जॾहिं प्रॉब्लम। ऐं ॿियो बेरोज़गारी बि जनरल हिकिड़ो मसलो आहे, पूरे मुल्क जो मसलो आहे, त उन जा असरात त मलीर ते बि अचनि था ऐं मुआशी जेका सूरत हाल आहे, त इहे सभई अगरि गॾिजूं था त आउं सम्झां थो त ज़ाहिर आहे जॾहिं पूरे मुल्क ते हिन जा असरात आहिनि त मलीर ते बि हिन जा असरात त ज़रूरु हूंदा। पर उन बावजूद बि जेके बि थोरा घणा डेवलपमेंट जा कम माशाअल्लाह थिया आहिनि ऐं सभ खां वॾे में वॾो मसइलो माण्हू जो मुआशी आहे, नौकरियूं आहिनि ऐं उहे जेसि ताईं या त को प्राइवेट सेक्टर में डेवलपमेंट थिए, जी जी, इंडस्ट्री जी ग्रोथ वधे, पर इंडस्ट्री जी भी हींअर हालत उहा न आहे
ऐं ॿियो सभिनी खां माण्हू खे वधीक परेशान जो असांजो जेको मलीर जो ज़्यादा आबादी आहे उहा आहे ज़री एग्रीकल्चर ते आहे। हिकिड़ो त पाणी जो कढणु जेको वॾो मसइलो आहे, छो त ही जेको पाणी कढिजे थो उहो आहे खूह ऐं उन ते लिफ्ट करणु, उन खे आबादियूं करणु उहो ॾाढो महांगो आहे। बिजली जा जेके के इलेक्ट्रिक जा बिल उहो हिकु आम ज़मीनदार या काश्तकार भरे नथो सघे, त उन जे करे बि मुआशी मसइला एग्रीकल्चर बि असांजी पुठिते पई वञे। ऐं मलीर जो जेको ग्रीन बेल्ट आहे उहो बि मलीर जेके तव्हां ॿुधायो त मलीर जेका सूंहं आहे न उहो बि हाणे ॾींहं ॾींहं तां ख़तमु थींदी थी वञे। ऐं मलीर में कमर्शियल जेका एग्रीकल्चर लैंड जेका उहो कन्वर्ट पई थिए कमर्शियल ऐं रेजिडेंशियल लाइ करे, त इहे जेके ख़तरात अॻियां मुस्तक़बिल आहिनि, जंहिंजे करे आउं सम्झां थो त इन जो सिर्फ़ु असरात जेके थींदा न, हूअं बि हिकिड़ो असां वटि वॾो में वॾो पूरी दुनिया जो मसइलो आहे क्लाइमेट चेंजिस जी बिल्कुलु मसइलो आहे। ऐं उन जा असरात जेको चवनि था ॿुधाइनि था माहिरीन त पाकिस्तान उन खां वधीक मुतासिर थींदो, पर आउं सम्झां पाकिस्तान त मुतासिर थींदो, पर पाकिस्तान जो शहर कराची उन खां वधीक मुतासिर थींदो। तव्हांखे यादि हुजे त हिकिड़ी जेका हिट वे आई हुई जंहिंमें 400-500 माण्हू कराची में इलाही मुतासिर थिया। ऐं कराची मलीर जेका ग्रीन बेल्ट आहे न उहो तव्हां ईअं सम्झो त कराची जा फिफड़ जेके कराची खे ऑक्सीजन ॾींदा था कनि, ऐं अगरि इहे ख़तमु थी थिए उन जी जाइ ते तव्हां हिकिड़ियूं बिल्डिंगूं कंक्रीट जो जंगल आबाद कंदा त उन जा असरात ॾाढा ख़तरनाक थींदा। ऐं असांजी इहा डिमांड आहे त इन खे रोकियो वञे ऐं मलीर जे ग्रीन बेल्ट खे बचायो वञे। पोइ इन जो सॉल्यूशन छा था सम्झो सर अवां? साईं उन जो सॉल्यूशन गवर्नमेंट वटि त आहे, गवर्नमेंट बैन करे ज़री ज़मीनियूं, जीअं अॻे ज़री ज़मीन ते बैन हूंदो हुओ, ऐं सम्झंदो पंजाब में बि शायदि इहो हींअर हलियो आहे त पंजाब में बि ग्रीन बेल्ट जेको उनखे बेल्ट खे पाबंदी पिया आणनि। ऐं अहिड़ी तरह गवर्नमेंट बि जेके ज़री ज़मीनियूं आहिनि जंहिंमें बाग़ात बि ठहनि, जंहिंमें ज़राअत थी थिए, कम से कम उन लाइ करे को कानून पास करे उनखे बैन जेसिताईं न कंदा तेसिताईं तव्हां उहे अगरि तव्हांखे नवां शहर आबाद करणा त तव्हां उन जाइ ते वञो जिते तव्हांजो ज़री ज़मीनियूं न आहिनि, जिते ग्रीन बेल्ट न आहे। तव्हां वटि त इलाही अहिड़ियूं बचियल ज़मीनियूं पियूं आहिनि, तव्हां वञी उन्हनि ते पंहिंजो नवां शहर ठाहियो, पर जेको तव्हां ग्रीन बेल्ट खे बर्बादु कंदा त उन जो असरात घणनि क़िस्म जा असरात थींदा। हिकिड़ो त तव्हांजो माहौलियाती असरात थींदो, ऐं ॿियो इहो त तव्हांजो जेको आहे माण्हू बेरोज़गार बि थींदा, छो त कराची खे ताज़ो खीर खपे, त कराची खे ताज़ियूं सब्जियूं खपनि, हर शइ खपे। इहे शयूं जॾहिं न हूंदियूं ऐं ॿुधाए उन जा असरात शहरनि ते ईंदा, ऐं घणो करे जेको वॾो असरात ईंदा उहो माहौलियाती ईंदा। ऐं माहौलियाती असरात तव्हां हींअर बि ॾिसो न, कराची लाइ करे जेका कराची जो इंडेक्स ॿुधाइनि था उहो शायदि पहिरीं लाहौर चवंदा फर्स्ट ते, हाणे वरी कराची आहे स्मोक में, त उहे असरात असां ॾिसी। जी बिल्कुलु। अच्छा सर, सियासत जी ॻाल्हि कजे त तव्हांजी कहिड़ी मध्य मुक़ाबिल पार्टीज़ आहिनि जेके तव्हां सम्झो था त ही मुंहिंजी पार्टीज़ मध्य मुक़ाबिल बीठियूं आहिनि? से मध्य मुक़ाबिल हिते माशाअल्लाह पीपल्स पार्टी जी सुठी छा आहे पोज़ीशन आहे, ऐं ज़ाहिर आहे माण्हू पीपल्स पार्टी में आहिनि, ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब सां, बिलावल भुट्टो साहिब सां माण्हुनि जो हिकिड़ी मोहबत आहे, ऐं हिते पीपल्स पार्टी जी पोज़ीशन सभिनी खां बहितर आहे। मुंहिंजा अंदाज़ो इहो त जेके हींअर 9 सीटियूं आहिनि, 6 सीटियूं सूबाई जूं आहिनि, 3 नेशनल आहिनि, ऐं सम्झां थो त पीपल्स पार्टी सभई सीटियूं खणी वेंदी इंशाअल्लाह सर। अच्छा सर, 2013 खां 2018 ताईं अवां पीपल्स पार्टी क्विट करे छॾी, वरी नून लीग में तव्हां जॉइन करे छॾी, छा वजह हुई सर? वजह त ज़ाहिर आहे कुझु माण्हुनि जूं सियासी नाराज़गियूं थियनि थियूं, ऐं हींअर बि तव्हां ॾिसो न घणा असांजा दोस्त अचे पियो त नाराज़ बि थिया आहिनि की कीअं, त इहे
आहिनि माण्हुनि जो को किथे कंहिंसां इख़्तिलाफ़ात बि थिए थो कंहिं ॻाल्हियुनि ते, पर आउं सम्झां थो त पीपल पार्टी वाहिद पार्टी आहे जेको सिंध जे ऐं असां पंहिंजे ख़ासि करे मलीर सम्झूं था असांजे मफ़ादनि जी पोइ बि प्रोटेक्शन पीपल्स पार्टी करे सघे थी। बाक़ी ॿियूं पार्टियूं आहिनि उन्हनि जो पंहिंजो, पर उन्हनि जो सियासत जो बेस उन्हनि कॾहिं बि सिंध खे न बनायो आहे। तव्हां नवाज़ शरीफ़ जी मुस्लिम लीग जी पॉलिसी ॾिसो, उन्हनि कॾहिं बि सिंध खे पंहिंजो सियासत जो शान न रखियो आहे। वो कंट्रोल ऐं पावर कोन ॾींदा आहिनि। इलेक्शन जे वक़्त ते अचनि था, यादि कनि था, पर पोइ उन खां पोइ उन्हनि खे असांजी सिंध विसरियो थी वञे। अहिड़े तरह इमरान ख़ान जो बि दौर तव्हांजे साम्हूं रहियो आहे। बिल्कुलु, उन में वॾो फ़र्क़ु अथव। इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त पीपल्स पार्टी जेकी आहे जॾहिं बि ईंदी आहे पंहिंजे पावर में त उहो सिंध खे इलाही कंदी आहे, पंहिंजी माउ वांगुरु, सिंध पंहिंजी धरती वांगुरु। ॿी पार्टीज़ जेके थोरो एतिरो ख़्यालु कोन थियूं रखनि। अच्छा सर, अवां हल्के NA 237 में ज़मनी इंतख़ाबात में इमरान ख़ान खे क्लीन बोल्ड करे छॾियो हुयो, ऐं उहो तव्हांजो एक्सपीरियंस कहिड़ो रहियो? उन टाइम कवरेज में मां बि हुयमि ऐं माशाल्लाह इलाही जमे गफ़ील, इलाही समुंड हुयो माण्हुनि जो, इलाही ख़ुशी जा नारा ऐं कहका ऐं शादियाना पिया हलनि, त छा चवंदव सर उन? इहा त महिरबानी आहे मलीर जे माण्हुनि जी ऐं उन्हनि जे असांजे ख़ासि करे मलीर जे जेके असांजा पार्टी जा वर्कर आहिनि, दोस्त आहिनि असांजा, उन्हनि जी महिरबानी आहे। पोइ असांजे दोस्तनि अज़ीज़नि जूं बि सभु असां सभिनी गॾिजी त माशाल्लाह सभिनी गॾिजी ऐं पार्टी जे लीडरशिप चेयरमैन बिलावल भुट्टो साहब जी बि जरदारी साहब जी महिरबानी जो उन असां ते एतमाद कयो ऐं मुंहिंजे ख़्याल में त इहा हिकिड़ी असांजी वॾी फतेह हुई। उहा ज़ाहिर सवाइ आम माण्हू जे आम माण्हू जे महिनत खां फती थी वई। इन में मुंहिंजो एॾो कंट्रीब्यूशन न आहे जेको मुंहिंजे होटल जो, मुंहिंजे पब्लिक जो ऐं पब्लिक मुंहिंजे होटल खां सवाइ मलीर जे ॿिया जेके बि दोस्त अज़ीज़ जेके बि मुंहिंजा, उन्हनि जी सभिनी जी दुआयूं गॾु हुयूं। अलाह साईं असांखे सुरखुरू कयो। सर, ॻाल्हि कजे लीडर जे हवाले सां त लीडर बेनज़ीर भुट्टो साहिबा अ लेजेंड लीडर, इंटरनेशनल लीडर, मतिलबु इलाही सारी ख़वातीन जेके आहिनि मायूं उनखे बेनज़ीर साहिबा खे पंहिंजो रोल मॉडल सम्झंदियूं आहिनि। सर, अवां बेनज़ीर साहिबा सां कमु कयो आहे, का अहिड़ी यादगिरियूं या कोई अहिड़ो को वाक़ियो असांखे ॿुधायो? बेनज़ीर साहिबा एज़ अ पॉलिटिशियन, एज़ अ लीडर कीअं हुई ऐं एज़ अ नॉर्मल लेडी जॾहिं अवां सां पार्टी जे माण्हुनि सां वेंदी हुई कीअं हुई? अवाम ऐं अवामी लीडर हुई, माण्हुनि सां गॾु वेहणु घणो पसंदि कंदी, छा चवंदव सर? बेनज़ीर साहिबा जो त जेके तव्हां अगरि लीडरशिप ख़ूबियूं ॾिसो न त तमामु घणियूं, हू हिकिड़ी सम्झां थो त बहितरीन एडमिनिस्ट्रेटर बि हुई ऐं हिकिड़ी लीडर जी जेके क्वालिटियूं हुअणु खपनि ऐं हू हमेशह पंहिंजे पब्लिक में माण्हुनि में रहंदी हुई। बेनज़ीर साहिबा जॾहिं बि प्राइम मिनिस्टर रही त अमूमन हर हफ़्ते बि इनमें कराची त उन में हू ज़रूरु पंहिंजे MNA सां MP एसि ताईं जो जेके मुशावरती काउंसलर उन टाइम नॉमिनेट थिया कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन में, उन्हनि सां बि मुलाक़ात कंदी, उन्हनि खां बि मसइला पुछंदी हुई ऐं पंहिंजे मिनिस्टरनि सां बाक़ाइदे उन खां पुछंदी हुई त तव्हां पंहिंजे आम अवाम लाइ तव्हां कहिड़ो कमु कयो। ऐं हू पंहिंजे वर्करनि खे, आम माण्हू खे पर्सनली, छो त उन वक़्तु एॾा सिक्योरिटी जा मसइला न हुआ जेको हिन वक़्तु असांजे लीडरनि खे थ्रेट टेररिज़म जो जेका दहशतगर्दी असांजे मुल्क में आहे एतिरो न हुई ऐं उन करे उहो आम वर्कर, आम माण्हू हुन सां ईज़ीली मुलाक़ात बि कंदो, मिलंदो बि ऐं हू पाण बि हुनखे घुराए हुन सां मुलाक़ात बि कंदी हुई। ऐं ॿियो त हू हिकिड़ी तमामु रहमदिल
खातून हुई। तो मां ॿुधायां थी वो जॾहिं कराची में फसाद थिया जी जी तो उन फसादनि में कुछ माण्हुनि खे ज़िंदा जलायो वियो। त असांजे कंहिं दोस्त उनखे उहे तस्वीरूं ॾेखारण त चाहियूं जेका पंहिंजे हिसाब अचो त मूंखे खां इहे इंसाननि जी इहा हालत ॾिसणु मूंखां बर्दाश्त नथी थिए। त तव्हां अंदाज़ो लॻायो त हू केॾी हिकिड़ी हमदर्दी रखंदी हुई, इंसानियत जो हुनमें केॾो छा हो। ऐं अहिड़ा घणा वाक़िया आहिनि। ऐं पाण पंहिंजो माण्हुनि जो हुनखे हिकिड़ो अहसासु हूंदो हो। मूंखे जॾहिं जाम सादकिली जो दौर हो, जी जी किडनैप कयो वियो, असांखे अगवा करे रखियो, असांखां डिमांड कई हुई त तव्हां पुट सैनत जे होटला करे, पर असां हुनखे इनकार कयो। ख़ैर असांखे महीनो ॾेढ हुननि रखियो, पोइ जॾहिं महीने ॾेढ खां पोइ असांखे छॾे ॾिनऊं त बेनज़ीर साहब उन सॼे में मुंहिंजे फैमिली सां हुनजो बाक़ाइदे राब्तो फ़ोन ते रहियो। ऐं जॾहिं पोइ उन खां पोइ घुराए पाण असांखे त हाणे आउं तव्हांखे वधीक इम्तिहान में नथी विझणु चाहियां। तव्हांखे महिरबानी आहे सभिनी पार्टी जो हिकिड़ो रखियो, तव्हां हुनजे अॻियां झुकिया न, तव्हां हुनखे वोट न ॾियूं ऐं आउं वधीक तव्हांखे इम्तिहान में विझणु नथी चाहियां। मतिलबु त हिकिड़े लीडर खे एॾो पंहिंजे माण्हू जो अहसासु हुजे ऐं हुनजे फैमिली सां बाक़ाइदे राब्तो हुजे ऐं हुनखे तसली ॾे, ऐं इहे तमामु हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। उहो हिकिड़ो ऐं सम्झां थो त पंहिंजे माण्हुनि जो दर्द महसूसु कंदी। जी नाज़रीन, ॻाल्हियूं त इलाही मज़ेदार ऐं मज़े जूं कयूं था असां हकीम बलोच साहब सां। वठूं था हिकिड़ी नंढड़ी ब्रेक। वेलकम बैक। जी हकीम साहब, इहो ॿुधायो तव्हांजो हल्को जेको आहे NA 231, इन में कहिड़ा कहिड़ा मसला मसाइल आहिनि जेके अव्हां सम्झो था अञा ताईं हल कोन्हे थिया, हल थियणु खपनि? मसाइल त तव्हांजा कयो त मसाइल त हिकिड़ा जनरल मसाइल आहिनि। जीअं मूं पहिरीं कयो त जेको मुल्क जी मुआशी हालात आहे जी जी हुन में सभ खां वॾे में वॾो मसइलो बेरोज़गारी आहे। ऐं असांजे नौजवान तमामु घणो बेरोज़गार आहे। ऐं ॿिया मसइला जेके आहिनि उहे बि जनरल मसइला आहिनि। जीअं बिजली जो लोड शेडिंग आहे जी, ऐं वॾे में वॾो मसइलो बिजली जा वो ॻरा बिल आहिनि, जेको हिकिड़ो त बेरोज़गारी आहे ऐं ॿियो वरी जे बिजली जी लोड शेडिंग हुजे, वरी ॻरा बिल अचनि। ऐं ॿियो त असां वटि के इलेक्ट्रिक जेका आहे न उहा अगरि कंहिं जाइ ते तव्हां बिजली बिल भरियो था, जी जी तव्हां पंहिंजो रेगुलर बिल ॾियो था, आउं नथो ॾियां त मुंहिंजी न ॾियण जी सज़ा तव्हांखे मिले थी। ऐं पूरो फीडर ट्रांसफार्मर सभु पूरा फीडर जा फीडर बंदि करे था वठनि। ऐं जंहिंमें जेको पेमेंट करे थो उहो बि वीचारो अज़ाब में, जेको नथो करे हुनजी त मसइलो आहे। त इहे ॿियो हींअर जेको तव्हां ॾिसो त गैस जो वॾो प्रॉब्लम आहे, गैस जो बि वॾो प्रॉब्लम आहे। हींअर गैस जी बि हर जाइ ते शॉर्टेज आहे। अञा चवां थो त मज़ीद अगरि सी जी बिल्कुलु शॉर्टेज ऑफ गैस अगरि लो थो थिए त वधीक शॉर्टेज थींदी। त इहे जनरल मसइला आहिनि। बाक़ी पंहिंजो मसइलो पाणी जो बि किथे आहिनि, किथे ज़ाहिर आहे रस्तनि सड़कनि जो बि आहे, पर मेन जेके प्रॉब्लम आहिनि उहे इहे आहिनि जेके असां तव्हांजे अॻियां। एजुकेशन जी माशाल्लाह हाणे कुझु बहितर पई थिए, छो त जेके हींअर टेस्ट IBA जो पास करे आया आहिनि ऐं उन में जेके बि उस्ताद आया आहिनि, जेके बि बच्ची चाहे नवां, उहे माशाल्लाह क्वालिफाइड आहिनि। ऐं उन्हनि जे करे बि थोरो मसइलो स्कूलनि जो एजुकेशन थोरो बहितर थियो आहे। ऐं किथे किथे प्रॉब्लम सब्जेक्ट स्पेशलिस्ट जूं बि आहिनि, उहे बि शायदि हाणे पब्लिक सर्विस कमीशन जूं शायदि इंटरव्यू वग़ैरह टेस्ट वग़ैरह थिया आहिनि।
अगरि उहे बि अची वेंदा त आउं सम्झां थो त पोइ असां वटि एजुकेशन जो मयारु थोरो। सर अवांजी हिकिड़ी तकरीर सोशल मीडिया ते इलाही वायरल थी ऐं ऐं कुझु असर रसूख़ वारा माण्हुनि जेको हलकर बंदियुनि बि में अची विया, वरी तब्दीलियूं थियूं, हक़ीक़त छा आहे? असल मुसीबत इहा आहे जो असांजा जेके लोकल पाण में हूंदा आहिनि न मसइला, हिक ॿिए खे बर्दाश्त न करणु, जी जी, ऐं उहे हिक ॿिए खे नुक़सानु ॾियणु, ऐं उन्हनि में थिए छा थो त नुक़सानु आम पब्लिक जो थो वञे। हाणे पहिरीं हल्का बंदियूं सुठियूं हुयूं, तमामु सही थी हुयूं, जी जी, ऐं उन में आउं सम्झां थो त सभिनी लाइ करे आसानी हुई, पर पोइ कुझु दोस्तनि खे इहो लॻो त असां पंहिंजा हल्का पंहिंजे लाइ आसानी पैदा करियूं ऐं ॿियनि खे वञी खॾनि में विझूं, त उन्हनि कुझु इहे मसइला पैदा कया हुआ, पर अलाह कंदो इंशाअल्लाह अलाह साईं जूं महिरबानियूं थियनि, असां इन मुश्किलातनि खे मुंहुं ॾींदासीं, अलाह ख़ैर कंदो इंशाअल्लाह। अच्छा सर, अब्दुल्ला शाह साहब जी ऐं मुराद अली शाह साहब जी जेको सियासत जो दौर हुयो, उन में कहिड़ो फ़र्क़ु आहे ॿिन्हिनि में? तव्हां मूंखां मुश्किल सवाल करे छॾियो। मूंखां मुश्किल छो, मूं त मुराद अली शाह साहब तमामु घटि सो रहियो आहियां, छो मूं खे इहो आख़िरी जेका साल खनि मुंहिंजो जेको थियो आहे, जी जी, अब्दुल्ला शाह सां त आउं कैबिनेट मिनिस्टर बि रहियो आहियां। अब्दुल्ला शाह हिकिड़ो तमामु उहो दौर तव्हां पहिरीं बि मूंखां पुछो, ॿुधायो त हिकिड़ो बहितरीनु दौर हो, ऐं उन ते मथे नौकरियूं बि जाम हुयूं, मलीर डिस्ट्रिक्ट बि नओं ठहियो, डेवलपमेंट बि ख़ासि महिरबानी बि, त ज़ाहिर उहो थोरो दौर असां लाइ करे आउं सम्झां थो त असांजे इलाइक़े लाइ करे उहो बहितरीनु दौर हो। हींअर बि कम जे, पर हाणे हींअर जेके थोरा मसइला अहिड़ा आहिनि जेके मतिलबु तव्हां सम्झो त सभ खां वॾे में वॾो मसइलो मूं ॿुधायो न, माण्हुनि जो मुआशी तौरु, मुआशी क़त्ल कयो थो वञे, उहो जेको मुआशी तौरु जेको माण्हुनि खे मसइला आहिनि, उहो सिर्फ़ु असांजे मलीर जो हिकिड़ो मसइलो न आहे, उहो पूरे पाकिस्तान जो मसइलो आहे। ऐं बदकिस्मती असांजे मुल्क जी अहिड़ी आहे जो असां वटि का बि फ्यूचर प्लानिंग कोन्हे, असां वटि का बि फ्यूचर पॉलिसी कोन्हे। दुनिया वटि ज़ाहिर जेके माण्हू पैदा था थियनि, जेके दुनिया में वञनि था, उन्हनि जो हिकिड़ो पूरो पहिरीं खां जेके आहे पूरो घर आहे, ऐं अॻियां केतिरी माण्हू वरी हिन नई दुनिया में अचनि था, उहो बि हुननि वटि फिरिया, उहो उन मुताबिक़ पंहिंजी प्लानिंग था कनि। असां त अलाह जे आसिरे हले थो, ऐं ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां सभु शइ अलाह ते छॾे था ॾियो, पाण कुझु करण ई नथा चाहियो, त पोइ इहे मसइला माण्हुनि जा आहिनि, माण्हुनि मसइला इहे थींदा। सर, जीअं मलीर इलाही वॾो ज़िलो आहे, ऐं जीअं मां ॿुधायो त इन में इलाही सारा मसइला मसाइल आहिनि जेके जेकॾहिं माण्हू उन खे सुठे नमूने प्लानिंग सां हले, सुठी मैनेजमेंट, सुठी एडमिनिस्ट्रेशन, त इहे कंहिंजे हथ में आहे? ज़ाहिर आहे इहो तव्हां चवां थो त असल मुल्क जे स्टेट जेका आहे न, उहो ई मुल्क जे रियासत आहे। इहे सभु रियासत में तव्हांजी असेंबली बि अचे थी, रियासत में तव्हां अदलिया बि आहे, रियासत में तव्हांजा बिल्कुलु उहे सभु गॾिजी को अहिड़ो पॉलिसियूं ठाहिनि त भई हिन मुल्क खे असांखे हिकिड़ी कहिड़ी सिमत में वठी वञणो आहे। त आउं सम्झां थो हिन मुल्क में वसाइल तमामु घणा आहिनि, पोटेंशियल माण्हुनि में तमामु घणो आहे, माण्हू घणो कुझु करे सघनि था न, ऐं माण्हुनि में टैलेंट बि आहे, ऐं हिन माण्हू खे हिकिड़ो सिमत ॾियणी आहे असांखे, भई तव्हांजो हीउ रस्तो वठो, ऐं उहो ज़ाहिर रियासत में उहो सभु अचनि था, सियासतदान बि अचनि था, हुन में एस्टेब्लिशमेंट बि आहे, अदलिया बि आहे, सभु मेंबर बि आहिनि, उहो सभु गॾिजी को हिन मुल्क खे ॾींदा, त सम्झां थो हिन मुल्क इंशाअल्लाह तरक़ी कंदो, बहितर थींदो इंशाअल्लाह ताला। सर, अच्छा सर, क़ौमी असम्बली में अवां रहिया आहियो, क़ौमी असम्बली में तव्हां कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि बिल पेश कया या कहिड़ी कानून साज़ी अवां कई? क़ौमी असम्बली में आउं त पंहिंजो हिन में आख़िरी 2-3 महीननि में दौर में रहियो, जंहिंमें ज़ाहिर असांजा जेके बि बिल त असां हुन में बिल त गवर्नमेंट ई पास कंदी आहे, कानून साज़ी त कमु उनजो हूंदो आहे, पर जेके इशू हूंदा आहिनि उन ते
माण्हू निशानी करणु ऐं सम्झो असांजो सभ खां वॾे में वॾो इशू जेके आहिनि उन ते जो बिजली जा गैस जो आहे। ॿियो मूं जेको अर्ज़ु कयो था हींअर असांजो वॾे में वॾो इशू जेको आहे न उहो आहे असांजे ग्रीन बेल्ट खे बचाइणु। बिल्कुलु ज़िंदगी उन सां वाबस्ता आहे। असां मलीर जे हिन सावक खे न बचाईंदासीं त इहो सिर्फ़ु मुल्क सां पंहिंजे माण्हुनि सां न पर मुल्क सां बि दुश्मनी कंदासीं। ऐं आउं सम्झां थो त ख़ाली पंहिंजे मुल्क जे माण्हू सां न पर दुनिया जे माण्हू सां। छो त इन जा असरात सिर्फ़ु कंहिं हिकिड़े खिते ते महदूद नथा थियनि। बिल्कुलु। ऐं इन जा असरात पूरे मुल्क ते बि थींदा। ऐं मूं पहिरीं अर्ज़ु कयो त सराउंडिंग्स में क्लाइमेट चेंज जे करे सभ खां मुतासिर असांजो मुल्क चवंदा पाकिस्तान आहे। ऐं अॻियां जेके पेशन गोयूं ॿुधण में अचनि थियूं त इन जा अञा बि वधीक ख़तरनाक नतीजा निकिरंदा क्लाइमेट चेंज जा। त ज़ाहिर आहे उन खां असां बि त महफ़ूज़ न हूंदासीं पर असां जेतिरो बि उनजो बचाए करे सघूं असांजी ज़िंदगी जी बका हिन में त असां मलीर जे ग्रीन बेल्ट खे बचायूं। अच्छा सर, सियासत में अचण जे लाइ जंहिंखे शौक़ु हुजे त मां सियासत में अचां त हू छा करे, छा उनखे स्टेप्स खणणु खपनि ऐं पैसो केतिरो उनखे, पैसे जी केतिरी अहमियत आहे, इन्वॉल्वमेंट आहे? सियासत में हाणे त ख़ैर पैसे जी अहमियत रही आहे पर अॻे एॾी न हुई। अॻे एतिरो न हो। अॻे ज़ाहिर आहे तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ॾिसो न उन में पार्टी में घणा तव्हांखे माण्हू तव्हां ॻोल्हींदा जेके पार्टी जा वर्कर हुआ, ग़रीब माण्हू हुआ जेके जिन खे टिकटियूं मिलियूं, जिन इलेक्शन मिलियूं, जेके वज़ीर बि थिया ऐं जेके MP MNA बि थिया। त उन में हिकिड़ो पार्टी जो वोट बैंक जेको आहे न उहो पाण वॾो उनजो सबबु हूंदो आहे। इन करे पार्टी हाणे ज़ाहिर आहे तव्हां अगरि सही तरीक़े सां बि हलो न हाणे तव्हां ज़ाहिर आहे जेको असांखे लिमिट ॾिनी थी वञे न जी जी उन खां मथे थो ख़र्च थिए। जेको स्टेट में चओ जी जी जेका महांगाई आहे उहा त एतिरो आहे जो तव्हां भले केतिरो बि घटि में घटि ख़र्चु करियो पर तव्हांखे ज़ाहिर कुझु पब्लिसिटी करणी आहे, कुझु पोस्टर लॻाइणा आहिनि, कुझु तव्हांखे पैनाफ्लेट लॻाइणा। बिल्कुलु। इहे इलेक्शन में इहे सभु शयूं ज़रूरी आहिनि। अच्छा हकीम साहब इहो ॿुधायो PTI जो तव्हांखे छा फ्यूचर थो लॻे ऐं MQM ऐं नून लीग जो मुक़ाबिलो आहे पीपल्स पार्टी जे साम्हूं? न हर कंहिंजा पंहिंजा पॉकेट आहिनि, पंहिंजा पॉकेट्स आहिनि। ज़ाहिर MQM जा बि पंहिंजा कुझु पॉकेट आहिनि जेके जी कराची जे ॿियनि ज़िलनि में। तव्हां अगरि मूंखां मलीर जो पुछो त मलीर में उनजो एॾो ज़ोर न आहे। भले हू पाण में इत्तेहाद बि कनि मलीर में इंशाल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी मलीर वारा ज़ोर आहिनि। अच्छा जी नाज़रीन, मलीर वारा ज़ोर आहिनि। वञूं था हिकिड़े ब्रेक जे पासे, पहुचूं था। वेलकम बैक। हकीम साहब थोड़ो लाइट क्वेश्चन करण थी चाहियां त अवां जा ॿार फैमिली केतिरा ॿार आहिनि माशाअल्लाह, छा नाला आहिनि, छा हू सियासत में आहिनि? इहो थोरो ॿुधायो। 6 ॿार माशाअल्लाह, 4 नियाणियूं आहिनि ऐं 2 पुट। तो ज़ाहिर आहे नंढे पुट खे शौक़ु आहे सियासत जो ऐं उहो मूंसां मदद बि कंदो आहे, मूंसां गॾु बि हूंदो आहे सियासत में बि ऐं पंहिंजे ज़मींदारी असांजो जेको कारो ज़मींदारी जी जी प्रोफेशन है। तो बाक़ी नियाणियूं हिकिड़ी मुंहिंजी नियाणी ॿार आहे, उनजी शादी थियल उहो ॾेई आहे ऐं बाक़ी ॿियूं नियाणियूं हिकिड़ी ॿी बि उहो बि उते उनजो बि ॿार पढ़णु वई आहे। बाक़ी हिते आहिनि बाक़ी पंहिंजो जेको आम रुटीन आहे ज़िंदगी जो उहो ई हिसो। बाक़ी सियासत में मुंहिंजो ख़ाली पुटु उहो उनजी इंट्रस्ट आहे ऐं उहो मूंसां गॾु हूंदो आहे। अच्छा, त नाला छा आहिनि ॿारनि जा? हिकिड़ी वॾी नियाणी जो नालो मारिया आहे ऐं ॿियो
जो रमीज़ा, टीह जो निमरा ऐं चौथे जो अक्सा ऐं पुटनि जो नालो अमार अब्दुल्ला ऐं बाबर हकीम। ज़बरदस्त सर। अच्छा सर, टीवी ड्रामास ॾिसंदा आहियो, फिल्म ॾिसंदा आहियो? तमामु घणो, वक़्तु ई नथो मिले, घटि ॾिसंदा आहियूं। ख़बरूं ॾिसंदा आहियो? ख़बरूं ॿुधंदा आहियूं, यूट्यूब ते जेके हूंदा आहिनि असांजा तबसर निगार उन्हनि खे ॿुधंदा आहियूं ऐं बाक़ी सोशल मीडिया ते उहो ॾिसूं था। बाक़ी ड्रामनि में फिल्म लाइ कॾहिं मुंहिंजे ख्याल में असांखे वेही ॾिसूं करे। मौसीक़ी पसंदि आहे? मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे, इहे त ॿुधंदा हूंदव सर? पर उहो बि गाॾी में, कॾहिं कॾहिं अगरि लंबो सफ़र आहे, लॉन्ग ड्राइव ते पोइ ॿुधंदा आहियूं, वरना त पोइ हिते छो त उन ॿुधण लाइ करे बि तव्हां वटि टाइम हुजे न। असां वटि जेको हींअर मोबाइल फ़ोन आहे न, उहो अगरि तव्हांजे आहे त उहो तव्हांखे मुंहिंजे ख्याल में तव्हां का शइ बि मुकमल करे ॿुधी न सघंदा। मोबाइल फ़ोन ते फ़ोन अचनि था, माण्हुनि जा मसइला आहिनि, ज़ाहिर आहे माण्हू इहो असांखे ज़रूरी आहे, असां माण्हुनि सां हर वक़्तु टच में रहणु ज़रूरी आहे। त पोइ उहो बि हाणे उहो एॾो शौक़ु आहे, पर उहो एॾो गुलूकार जेकॾहिं लॉन्ग ड्राइव ते बि वेंदा आहियो त पोइ कहिड़ो सिंगर, कहिड़ो तव्हांजो फेवरेट आहे? सभु पसंदि आहिनि मूंखे, लता जा बि पसंदीदा आहिनि, रफ़ी बि आहे, पंहिंजो सिंधी में असांजो मोहम्मद इब्राहिम मुंहिंजो फेवरेट आहे, चंदर बि आहे, मांझी फ़कीर भी है, मांझी फ़कीर सर, शफ़ी फ़कीर भी है, अल्लामा फ़कीर भी है, ज़रीना बलोच, ये सब असां ज़रीना बलोच भी है, ये सब जेके भी सिंधी फनकार हर एक जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ है। तव्हां मुख़्तलिफ़ अंदाज़ सां तव्हां ॾिसो त हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो ॻाइण जो अंदाज़ है, उन हिसाब सां थींदा आहिनि, पसंदि बि आहिनि। सरमद सिंधी जी जी बिल्कुल माशाल्लाह, ऐं ॿिया बि इलाही सारा सिंगर्स जी आहिनि। कॾहिं कॾहिं उहो कहिड़ो आहे जेको जलाल चांडिया खे ॿुधायूं, आशिक़ इमरानी साहब, कहिड़ो छा नालो मूंखे बहरहाल जी सर, सिंधी म्यूज़िक घणो ॿुधंदो आहियां, घणो मोहम्मद जुमन, मोहम्मद यूसुफ, ये सब असांजा पसंदीदा फनकार। सर यू हैव अ वेरी गुड चॉइस, स्पेशली इन सिंगिंग सेक्शन। अच्छा सर, हाणे जेके कागज़ाती नामज़दगी जमा थी आहे, तव्हांजो ख़ैर सां नालो माशाल्लाह मंज़ूर, कहिड़ा मतिलबु तव्हांजी मसरूफ़ियत आहे ऐं छा, थोरो इन बारे में असांखे ॿुधायो, कहिड़े हल्के सां NA 231 अव्हांखे त थोरो? हींअर मुंहिंजे हल्के में ज़्यादा शहरी इलाइक़ो आहे, ऐं सम्झां थो 90% शहरी इलाइक़ो आहे, 90% खां मथे। अच्छा, जी हाँ, अर्बन एरिया है, अर्बन एरिया से। तो अर्बन एरिया में ज़ाहिर आहे हिते तव्हां हिकिड़ो अंदाज़ो नथा करे सघो त कंहिंजो वोट बैंक किथे, तव्हां देही इलाइक़े में अंदाज़ो तव्हांजो थी वेंदो, उते तव्हांजे माण्हुनि जे मिलण सां, माण्हुनि जे ॻाल्हियुनि सां, ऐं माण्हू हूअं बि अंदाज़ो त बाबा ही पॉकेट मुंहिंजो आहे, ही पॉकेट मुंहिंजे ख़िलाफ़ु आहे, उहो ख़बर में छो त देहात में हिकु ॿिए खे माण्हू चङी तरह कई सालनि खां थो सुञाणे न, वास्ता आहिनि कई सालनि खां। और शहरी इलाइक़े में थोरो इहो कमु ॾुखियो आहे, तो ख़बर तमामु घटि थी पए, पर इंशाल्लाह असांजा जेके कुझु पंहिंजा आहिनि पॉकेट जंहिंमें पीपल पार्टी जो होल्ड आहे, उहे इंशाल्लाह तमामु मज़बूत पे कटनि, ऐं ॿिए हंध ते बि हींअर जेको दौरु गुज़रियो आहे जी जी, तंहिंमें असांजे जेको शहरी इलाइक़े में MP रहियो आहे सलीम बलोच साहब, उनजी माशाल्लाह सुठी कारकर्दगी आहे उते, ऐं उनजो हल्को बि मूंसां थिए थो। ऐं असांजे तव्हांजे अॻियां असांजे कुझु दोस्तनि पढ़ायो अथव भई बिटायाबाद, इहा इलाइक़ा जिते माण्हू खे पीअण जो पाणी कोन हूंदो हो, ऐं सम्झनि थो त 30% माण्हू खे पाणी कोन हूंदो हो। अलाह जी महिरबानी सां अॼु असां उते सभिनी खे कोशिशि कई आहे, कुझु इलाइक़ा अहिड़ा हूंदा जंहिंखे अञा रहियल हूंदा, पर माण्हुनि खे उते पाणी पहुचायो आहे।
त उम्मीद आहे असांखे त इंशाल्लाह जेका बाय इलेक्शन थी हुई उनखां हींअर बहितर रिज़ल्ट ईंदो। अच्छा सर, जेके हाणे सेनेट में इहा ॻाल्हि निकिती आहे त इलेक्शंस नहीं होंगे, इलेक्शंस नहीं होने चाहिए, कोरम भी पूरो कोन हुयो, छा हक़ीक़त आहे? इलेक्शंस थींदा न थींदा? साईं, असांजी त डिमांड आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ऐं असांजे चेयरमैन साहब बि जी त इलेक्शन पंहिंजे टाइम ते थियणु खपे। ऐं सम्झां त असांजे मसइलनि जो हल इलेक्शन में आहे। बिल्कुलु। जेके क्राइसिस आहिनि न मुल्क जा, उनखे हिकिड़ी मुंतख़ब हुकूमत ई ख़तमु करे सघे थी, उहो ई उन ते उन ऐं इलेक्शन पंहिंजे वक़्त ते थियणु खपे। कुझु ज़ाहिर आहे जिते हार्ड वेदर आहे न उते इहे मसइला थींदा ज़रूरु त माण्हुनि लाइ करे, पर जेको सेनेट में ज़ाहिर आहे उहो जेको थियो आहे ज़ाहिर आहे उनजे पुठियां बि कुझु न का क़ुवत हूंदी, ॿियो हूंदी, पर आउं सम्झां थो त इलेक्शन वक़्त ते थींदी ऐं इलेक्शन वक़्त ते थियणु खपे, छो त मुल्क जो मुआशी ऐं सियासी हल इलेक्शन सां ई वाबस्तु आहे। हिन मुल्क जो मुस्तक़बिल इलेक्शन सां ई वाबस्तु आहे। अच्छा सर, हिकिड़ी तव्हां तहरीक कढी, तहरीक इतिहाद राजोणी, उहो कहिड़ी तहरीक हुई, छा थी शिकस्त? तहरीक न हुई, हिकिड़ी इत्ताद हो, इलेक्शन इत्ताद जीअं माण्हू ठाहींदा आहिनि, उहो हिकिड़ो इत्ताद हो। जी जी, उहो बसि उन वक़्त ताईं हो, हाणे त उहो। अच्छा सर, अवां छा था सम्झो, कहिड़ो PS ऐं कहिड़ो एन जेको तव्हां सम्झो था घणो मुश्किल आहे हैंडल करणु, ते हल्को जेको आहे माण्हू एज़ अ पॉलिटिशियन, एज़ अ सियासतदान, एज़ अ सीनियर सियासतदान, मतिलबु ॿुधो आहे त PS 127 इलाही पहिरीं हल्का बंदी खां पहिरीं जेको आहे ॾाढो 127 असांजे हल्के में हिते न आहे, उहो किथे ईअं मूंखे ख़बर न आहे, उहो कहिड़े शहरी को इलाइक़ो हूंदो। असां वटि PS 84, 85, 86, 87, 88, 89 का अहिड़ो वाक़ियो जंहिं ॾींहुं तव्हां इलाही ख़ुशि थिया हुजो, भई अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां, अॼु त बसि दिलि मुंहिंजी ख़ुशि थी वई आहे, ऐं को अहिड़ी ॻाल्हि या को अहिड़ो ॾींहुं त चओ यार अॼु मां थोरो परेशान आहियां, हीअं न थियणु खपे आहे, का अहिड़ी को वाक़ियो ॿुधायो असांखे, ख़ुशी वारो बि लम्हो ऐं दुख वारो बि लम्हो। तव्हांखे जेसिताईं का तकलीफ़ नथी अचे न, तेसिताईं तव्हांखे ख़ुशी जो अंदाज़ो न हूंदो, सुख जो अंदाज़ो तव्हांखे तॾहिं थींदो जॾहिं तव्हांखे का तकलीफ़ ईंदी, तव्हां तकलीफ़ महसूसु कंदा। ऐं मुंहिंजे ख़्याल में त असांखे जॾहिं दुनिया में त घणियूं ख़ुशियूं बि आयूं आहिनि, घणियूं माण्हुनि खे ज़िंदगी में तकलीफ़ूं बि अचनि थियूं, पर जॾहिं ख़ुशी तव्हांजो इहो थींदो, तव्हां को बि पंहिंजो मिशन जेको तव्हां सोचो था, जेको तव्हां पब्लिक लाइ करे या पंहिंजे लाइ करे जेको बि तव्हां सोचो था, उहो तव्हांजो जॾहिं मुकमल थो थिए त तव्हांखे ख़ुशी थी थिए, पर जॾहिं तव्हांखे किथे नाकामी थी थिए त पोइ माण्हू थोरो मायूसी में थो वञे, पर आउं सम्झां त इहे ख़ुशी ऐं गम, मायूसी ऐं उमेद, इहे ज़िंदगी जा हिस्सा आहिनि, ऐं कॾहिं बि अलाह मां माण्हू मायूस न थिए, ऐं अलाह जी तव्हां में मदद हूंदी आहे। ॾिसो न, कॾहिं मूं सोचियो ई न हो, मुंहिंजे 2018 में मुंहिंजी इलेक्शन रिग कई वई, मूंखां ज़ोरी मुंहिंजी सीट खसी वई ऐं मुंहिंजो रिज़ल्ट रोकियो वियो। ऐं जंहिं मुंहिंजो कोर्ट में मुंहिंजो केस हलणु न ॾिनो वियो, पर पोइ तव्हां ॾिसो न, वरी अलाह सां ई हिकु अहिड़ियूं हालतूं पैदा कयूं जो मूंखे हिकिड़ी अहिड़ी फतेह नसीब थी जेका इमरान ख़ान जे साम्हूं, ऐं इहे सम्झां थो त इहो मुंहिंजे लाइ करे हिकिड़ो वॾो ख़ुशी जो ॾींहुं हो, ऐं मुंहिंजे लाइ करे ऐं सम्झो त मुंहिंजे लाइ करे वॾो एज़ाज़ हो, त इहे ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो आहिनि। बिल्कुलु। ऐं हमेशह सुठी उमेद रखिजे ऐं सुठा इरादा हुजनि, नीयत चङी हुजे, मंज़िल आसान थींदी थो वञे। अच्छा हकीम साहब, जेके अव्हांखे प्यार था कनि ऐं अव्हांखे ॿुधनि था ऐं अव्हां सां इलाही सारी उमेदूं वाबस्ता आहिनि, त हकीम साहब ईंदा असांजे लाइ इंशाल्लाह ही थींदो, अव्हां इलाही वर्किंग कई आहे पंहिंजे इलाइक़े में, इलाही माशाल्लाह
इम्प्रूवमेंट तव्हांजे हलकनि में आहे। तव्हां छा मैसेज ॾींदव पंहिंजे प्यारनि खे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे? मुंहिंजो सभिनी सां जेके बि असांजा दोस्त ॾिसनि था, जेके ॿुधनि था, जी जी, उनखे इहो ई आहे त इंशाअल्लाह 8 फरवरी ते तव्हांजा सब इख़्तिलाफ़ हुजनि, नाराज़गियूं पंहिंजे जाइ ते हुजूं, पर तव्हां पंहिंजो फ़ैसिलो सोची सम्झी कजो। ॾिसो तव्हां लाइ केरु बहितर केरु आहे, तव्हां लाइ बहितरी कंहिं सोची आहे, तव्हांजे लाइ कहिड़े तव्हांजे इशूअनि ते केरु थो ॻाल्हाए, केरु थो शोर करे, केरु थो तव्हांजा इशू, तव्हांजा मसाइल पेश करे। तव्हां पंहिंजो फ़ैसिलो कजो, तव्हांखे जेको मुनासिबु लॻे। तव्हां आज़ादु आहियो, पर फ़ैसिलो अहिड़ो करियो जंहिंमें तव्हांजे सभिनी जो मुस्तक़बिल जो फ़ैसिलो सही हुजे, जेको तव्हांखे तव्हांजे अॻियां आंदड़ नसलनि, छो त हिते असांखे जेको बि हींअर तवजह ॾियणी आहे न, मूं पहिरीं बि तव्हांखे अर्ज़ु कयो त असां वटि 2 इशू आहिनि, 2 इशूनि ते असांखे अॻियां वधणो आहे। हिकिड़ो आहे मलीर जे ग्रीन बेल्ट खे बचाइणो, ॿियो आहे असांखे पंहिंजे एजुकेशन खे सही करणो, पंहिंजे ॿारनि खे सुठी एजुकेशन ॾींदासीं ऐं हेल्थ ॿारनि खे सुठी। सरसद मलीर, पढ़ियल लिखियल मलीर ऐं सेहतमंद मलीर, इहो असांजो हिकिड़ो स्लोगन हुअणु खपे। अब्दुल हकीम बलोच साहब सां इलाही मज़ेदार ॻाल्हियूं थियूं, इलाही सारी ॻाल्हियूं जेकी आहिनि जेकी असांखे ख़बर कोन हुई मलीर जे हवाले सां, सर असां सां डिस्कस कई, असांखे ॿुधायूं, तव्हां बि ॿुधियूं, इलाही मज़ो आयो मूंखे। नेक्स्ट एपिसोड कंहिं ॿिए सेलिब्रिटी या नेक्स्ट को पॉलिटिशियन सां असां तव्हांजे साम्हूं आणंदासीं। तेसिताईं सर्वजबीन पंहिंजी होस्ट खे अल्लाह हाफ़िज़।